ॿारनि जी गिणती आहे, कोरोना खे भॼाइणो आहे, स्कूलनि खे तालो लॻाइणो आहे। सरकारी मौक़िफ़। पोइ साईं रिदा फातिमा, माजिदा, उज़ैर, सखी समेत ॿियनि ॿारनि जी बि गिणती कयो न। गैर सरकारी मौक़िफ़। रिदा फातिमा कैंसर विघे मरी वई, सरकार इलाज न कयो। उज़ैर पीउ जे क़बर ते रोई रहियो आहे, सरकार खेसि इंसाफ़ ॾियण लाइ तयारु न आहे। 16 महीननि जे सुमेर खे साड़े मारियो वियो। ॿेरकीअ जे गुलाब मसब खे डॉक्टर न मिलियो, जन्नत में हलियो वियो। ही गुलाब सरकारी गिणतीअ वारी लिस्ट मां मिस छो थी विया? ही ज़बून हाल सहूलतुनि खां ख़ाली, बिजलीअ खां वांझियल स्कूल सिंध जे ग़रीब ॿारनि जी मिल्कियत आहिनि। उस्तादनि ऐं मुलाज़िमनि खे पघारूं संदन वालिदैन जे टैक्स मां जारी थियनि थियूं। ही मासूम स्कूलनि जा असुल मालिक आहिनि। मालिकनि जी मर्ज़ी आहे त